अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गरावा यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 23 ॼणा हयाती विञाए वेठा। फौतुनि जो अंग वधी 7,000 थी वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1637 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केसिस जो मजमूई अंग 3,46,466 थी वियो। कोरोना केसिस में वाध खां पोइ अॼु खां लाहौर, मुल्तान, रावलपिंडी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 19 नवंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। मेडिकल स्टोर्स ऐं अस्पतालुनि खां सवाइ समूरा कारोबार बंदि रहंदा। भाॼियुनि, फ्रूट, तंदूर जा दुकान ऐं पेट्रोल पंप सुबुह 9 खां शाम 7 वॻे ताईं खुलियल रहंदा। बेकरियूं, खीर ऐं गोश्त जा दुकान सुबुह 7 खां शाम 7 वॻे ताईं खुलियल हूंदा। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। कोरोना वायरस जी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल जो भी तफ़सीली जाइज़ो वरितो वेंदो। अमेरिकी अटॉर्नी जनरल पोलिंग में बेकायदगी में जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अटॉर्नी जनरल बिल बार समूरनि प्रोसिक्यूटर्स खे ख़त माणियो। अटॉर्नी जनरल चयो आहे त बेकायदगी खाते वटि के धांधली जोगा सबूत आहिनि। सदारती चूंडुनि में शिकस्त ते रुगो ट्रंप पारां लॻायल इल्ज़ामनि ते जांच कराई वेंदी। वांधी वेझो ॻोठ कादिर बख्श ख़ासकेली में पाणी जे वारे ते वियल नौजवान दाऊद ख़ासकेली क़तल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। कराची में सीटीडी की कार्रवाई। मुतहदा लंदन जो मुबैना टारगेट किलर फ़हीम जावेद उर्फ इनकलाबी गिरफ्तार। सीटीडी अगवान मूजिब गिरफ्तार कयल टारगेट किलर साथिन जफर उर्फ फैसल मेंढक ऐं अरशद उर्फ छोटा असद सां गॾिजी 7 ॼणनि खे क़तल कयो हो। मोहन जो दड़ो भरसा वापारी जुल्फकार जमाली के घर में धाड़ो। हथियारबंद घर में घिड़ी 10 लाख रुपया सोन ऐं ॿियो सामान बुहारे विया। इस्लामाबाद पुलिस पहुची ॾुहारियुनि जा पेरा खयां। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी।